हिते अव्हांखे ॿुधायूं त कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जी इब्राहिम हैदरी जे यूसी मां बिना मुक़ाबले कामयाबी बि अदालत में चैलेंज कई वई आहे। मुर्तज़ा वहाब ते बिना मुक़ाबले चूंडण लाइ मुख़ालिफ़ उम्मीदवार जी नामज़दगी कागज़नि में तजवीज़ ऐं ताईद कंदड़नि खे अगवा करण जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। अदालत मुर्तज़ा वहाब इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी कंदे 2 नवंबर ते तलब करे वरितो आहे। यूसी 8 इब्राहिम हैदरी सां तालुक़ रखंदड़ जमायत इस्लामी जे उम्मीदवार मोहम्मद साबिर जो इल्ज़ाम आहे मुर्तज़ा वहाब जो मेयर बणिजी आम उम्मीदवारनि जे मुक़ाबले में इलेक्शन विढ़णु नाइंसाफ़ी आहे। एडवोकेट उस्मान फारूक जो इहो चवणु आहे जॾहिं त मेयर कराची जी हैसियत सां सरकारी वसीलनि ते न सिर्फ़ पंहिंजे पर ॿियनि पार्टी उम्मीदवारनि जी मुहिम पियो हलाए रहियो आहे जेका आइन जे आर्टिकल 25 जी भञ कड़ी आहे। दरख़्वास्त में इहो चयो वियो आहे समूरनि उम्मीदवारनि खे बराबरि लेवल प्लेइंग फील्ड दस्तियाब नाहे। रिटर्निंग ऑफिसर ऐं इलेक्शन ट्रिब्यूनल मामले जी संगीनीअ खे न सम्झो आहे। वकील जो इहो चवणु हुयो। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जी इब्राहिम हैदरी जे यूसी मां बिना मुक़ाबले कामयाबी बि अदालत में चैलेंज कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलवाणी। जी शहज़ाद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, कराची सिंध हाई कोर्ट में मेयर मुर्तज़ा वहाब इब्राहिम हैदरी यूनियन मां जेके मुंतखिब थिया हुआ उन मुंतखिब थियण वारे नतीजे खे बि अदालत में चैलेंज कयो वियो आहे। मुर्तज़ा वहाब अदालत दरख़्वास्त में इहो ज़ाहिर कयो वियो आहे त मुर्तज़ा वहाब बिला मुक़ाबले मुंतखिब थिया आहिनि ऐं उन्हनि जेके उन्हनि जा मुख़ालिफ़ हुआ उन्हनि खे अगवा करण जो पिणु उनमें इल्ज़ाम हयो वियो आहे। अदालत मुर्तज़ा वहाब खे इलेक्शन कमीशन ॿियनि धुरियुनि सां गॾु नोटिस जारी करे छॾियो आहे। अदालत ॿिन्हिनि धुरियुनि खे 2 नवंबर ते जवाब पेश करण जो चई छॾियो आहे। यूसी 8 इब्राहिम हैदरी सां तालुक़ रखण वारी जमात इस्लामी जो मोहम्मद साबिर जा इहे इल्ज़ाम हुआ। मुर्तज़ा वहाब मेयर ठही उम्मीदवारनि खे मुक़ाबले में जेको सरकारी वसाइल पिणु इस्तेमालु कया इहो ज़ाहिर कयो वियो आहे दरख़्वास्त में। ऐं वकील जो चवणु हुयो त आर्टिकल 25 जी पिणु इहा ख़िलाफ़ वर्ज़ी आहे ऐं तमामु उम्मीदवारनि खे साॻियो ई प्लेटफॉर्म ऐं साॻियूं सहूलियतूं न ॾिनियूं हुयूं। इहो वकील जो चवणु हुयो। ठीकु आहे, मेहरबानी शहज़ाद अपडेट करण लाइ।